फकत अता अल्लाह, यो शान के बे उम्मती जो है। छा तवां चई सघो था डॉक्टर साहब ही फलाणो माण्हू हिन जी इताअत अल्लाह जी इताअत आहे को दुनिया में? यो केरा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुखारी जी हदीस ने शरह में अचे थी, पाण सुगरा फरमाइन था आऊं सुतल आहियां, ब मलाइक आया। हिकिड़ो मलाइक ॿिए खे चवे थो त हिन हस्ती जो मिसाल पेश कर। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला जा असां ते बेशुमार एहसान आहिनि, उन जूं बेशुमार महिरबानियूं आहिनि। अल्लाह ताला जो हिकु वॾो एहसान ऐं हिकु वॾी महिरबानी ही आहे जो रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मत में पैदा कयो। यकीनन इहो अल्लाह जो वॾो एहसान आहे। चाहे हा त असांखे के हिंदू ईसाई या यहूदी जे घर में पैदा करे छॾे हा, पर हुन असांखे आज़माइश खां बचाए वरितो ऐं पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर जी उम्मत में पैदा फरमायाई। असांजे पैगंबर जा उम्मती आहियूं। वो पैगंबर अल्लाह जे बानन में सब खां अफजल आहे, बल्कि तमाम अंबिया किराम जो अगवान ऐं रहनुमा आहे। तव्हां ॾिसो महराज जे मौक़े ते जॾहिं पाण सगोरा वञनि था मस्जिद अक्सा में, सब जा सब पैगंबर पोयां बीहनि था ऐं उन्हनि जी इमामत अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर फरमाई। इहो सबूत आहे त पाण सभिनी पैगंबरनि जा सरदार बि आहिनि ऐं सभिनी पैगंबरनि खां वधीक इल्म वारा आहिनि। छो त अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे, अव्हां में इमामत उहो कराए जेको क़ुरान जो वधीक ॼाणू हुजे, बाद में सुन्नत जो वॾो आलिम हुजे। हाणे सभिनी पैगंबरनि जी इमामत अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर करण फरमाई। असां जॾहिं क़ुरान मजीद पढ़ूं था त क़ुरान मजीद जे अंदर केतिरिन जायुनि ते अल्लाह ताला पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर जो शान बयान फरमायो आहे। आउं त हैरान थींदो आहियां जॾहिं असांजा मुसलमान भाइर अल्लाह जे प्यारे पैगंबर जो शान बयान करण जे लाइ कूड़नि किस्सनि, ॾंद कथाइनि ऐं मौज़ू रिवायतनि जो सहारो वठंदा आहिनि। अल्लाह जा बालो, छा क़ुरान हदीस जे अंदर अल्लाह जे प्यारे पैगंबर जो शान घटि बयान थियल आहे जो तव्हां क़ुरान हदीस खे छॾे ॿिए तरफ़ वञो था? ऐं अॼु अल्लाह जी तौफ़ीक़ सां
हिन महदूद वक्त में कुरान हदीस मंझां उहे आयतूं अहादीस पेश कंदुसि जिन में अल्लाह के प्यारे पैगंबर जो हकीकी शान बयान कयल आहे। जॾहिं असां कुरान मजीद खोलियूं था, अल्लाह के पैगंबर के अल्लाह ताला रसूलुल्लाह चयो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाहे मगर अल्लाह जो रसूल आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी जो सभ खां वॾो शान रसूलुल्लाह हुजणु आहे। बाक़ी जेके बि शान आहिनि, जेके बि अज़मतूं आहिनि, से बाद में आहिनि। सभ खां वॾो शान छा आहे जो पाण अल्लाह जा रसूल आहिनि। अल्लाह खे न चूंडियो, इंतखाब कयो ऐं अल्लाह जे पैगंबर ते रब्बुल आलमीन वही नाज़िल फरमायो। इहो वही जो नुज़ूल रब जो वॾो इनाम आहे। अबू बकर सिद्दीक, उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान, अली बिन अबी तालिब, हज़ारे सहाबा पर के ते अल्लाह वही नाज़िल कोन कई। वही जेकॾहिं नाज़िल थी त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते। ऐं अल्लाह ताला छा फरमायो, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। फरमाए मुंहिंजो पैगंबर पंहिंजी ख्वाहिश ऐं मर्ज़ी सां कोन थो ॻाल्हाए, इहा अल्लाह जी वही आहे जेका प्यारे पैगंबर ते कई वञे थी। इहो केॾो वॾो शान आहे त पैगंबर पंहिंजी मर्ज़ी ऐं ख्वाहिश सां कोन थो ॻाल्हाए। इहा अल्लाह जी वही आहे जेका नाज़िल थिए थी। मशहूर हदीस जेका तव्हां बार बार ॿुधी हूंदी, पर चाहियां थो त वरी बि उनखे बयानु करियां। अबू दाऊद मुस्नद अहमद सही सनद सां सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा चवे थो, ऐं उन्हनि सहाबा में शामिल हुअसि जेके लिखी ॼाणंदा हुआ, जेके लिखी ॼाणंदा हुआ। अल्लाह जो नबी का बि ॻाल्हि बयानु कंदो हो, आउं लिखी छॾींदो हुउसि। बाद कुरैश मूंखे चयो, अब्दुल्ला अल्लाह जो नबी इंसान आहे, कॾहिं गुस्से में हूंदो आहे, कॾहिं ख़ुशी में हूंदो आहे, तूं हर ॻाल्हि लिखी थो। इंसान हुजण जे नाते थी सघे थो गुस्से जी हालत में अहिड़ी का ॻाल्हि ज़बान मां निकिरी वञे। अब्दुल्ला बिन अमर बिन आस चवे थो, मूं लिखणु बंदि करे छॾियो। पाण ज़िक्र कयमि अल्लाह जे रसूल खे हिकु दफ़ो, या रसूलल्लाह, अॻे आउं तव्हांजी हर ॻाल्हि लिखंदो हुअसि, पर कुझु माण्हुनि चयो तव्हां बि इंसान आहियो, कॾहिं गुस्से में कॾहिं ख़ुशी में, तंहिंजे करे हाणे आउं तव्हांजी हर ॻाल्हि कोन थो लिखां। हाणे अल्लाह जे पैगंबर छा हुकुम ॾिनो? अल्लाह अकबर। पाण फ़रदा उक्तुब, अब्दुल्ला लिखण बंदि न कर, लिखंदो वञ। पंहिंजी ज़बान मुबारक ॾांहुं इशारो कनि था, फरमाइनि था, वल्लज़ी नफ़्सी बियदिही मा यख़्रुजु मिन्हु इल्ला हक़। उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, अब्दुल्ला हिन ज़बान मञा कॾहिं हक़ खां सवाइ ॿी ॻाल्हि कोन निकिरंदी। इहो केॾो वॾो शान आहे। आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, मूंखे हिकु माण्हू दुनिया में ॾेखारियो उम्मतिन मञा जेको चवे त मुंहिंजी ज़बान मां कॾहिं ग़लति ॻाल्हि निकिरी सघे ई कोन थी। हिकु माण्हू, आउं ग़लती करे सघां ई कोन थो।
तंहिंजे करे अहल सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे अंबिया इकराम मासूम अनिल ख़ता हूंदा आहिनि, सहाबा मासूम न आहिनि, उन्हनि खां ग़लतियूं थियूं, पर उन्हनि जूं ग़लतियूं नेकिन जे मुक़ाबले में ईअं आहिनि जीअं समुंड जे मुक़ाबले में पाणी जा चंद कतरा, वरा नेको कारो आहे, पर ग़लतियूं थियूं। लेकिन अल्लाह जा पैगंबर मासूम हूंदा आहिनि, अल्लाह संदन रहनुमाई कंदो आहे, रब जे तरफ़ां वही नाज़िल थींदी आहे। दलील तिरमिज़ी जी रिवायत आहे, बुखारी जे अंदरि मौजूद आहे, ॿियनि बि केतिरनि किताबनि में जंग उहद लॻी, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो सहाबी साद बिन रबी रज़ी अल्लाह अन्हु शहीद थी वियो। वारिसनि में हिकिड़ी घरवारी आहे, ॿ न्याणियूं आहिनि ऐं हिकिड़ो भाउ अथसि, शहीद थी वियो। शहादत जे कुझु ॾींहंनि बाद साद बिन रबी रज़ी अल्लाह अन्हु जी घरवारी अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि हली आई, चवण या रसूल अल्लाह, मुंहिंजो मुड़ुसु तव्हां सां गॾु जंग उहद में शरीक थियो ऐं शहीद थी वियो, पर उन जी समूरी मिल्कियत ते मुंहिंजो ॾेर साद बिन रबी जो भाउ क़ाबिज़ थी चुको आहे, असांखे सो कोन थो ॾे। हदीस सां लफ़्ज़नि पाण सगोरा ख़ामोश थी ॻाल्हाइनि। वही जो नुज़ूल थियो, वही नाज़िल थी, ऐं वही एतिरे क़दर ॻरी ऐं सख़्त शइ आहे जो सियारे जे अंदरि बि अल्लाह जे प्यारे पैगंबर ते नाज़िल थींदी हुई, संदन पेशानी मुबारक ते पघर जा फुड़ा ज़ाहिर थींदा। वही जो नुज़ूल ख़त्म थियो, पाण फरमाईंदा साद जे भाउ खे वठी अचो। जॾहिं साद बिन रबी जो भाउ साम्हूं आयो, पाण फरमाइनि था अल्लाह ताला मूंखे हुकुम ॾिनो आहे, मूं ते वही नाज़िल कई आहे, इन ई मिल्कियत मां 8 हिसो घरवारी जो थींदो। 2 न्याणियूं आहिनि, पुट कोन्हे, 2/3 इन्हनि जो हिसो थींदो, 2/3। फमा बक़िया फहुव लक, बाक़ी जेका मिल्कियत बचंदी सा तुंहिंजे लाइ आहे, छो त क़रीबी मर्द रिश्तेदार तूं आई। हाणे ते अल्लाह जे नबी फ़ैसिलो तॾहिं ॾिनो जॾहिं अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थी। इहो केॾो अज़ीम मक़ाम आहे जो अल्लाह जी वही नाज़िल थियण खां पोइ प्यारो पैगंबर पंहिंजी ज़बान खोले थो। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि हिकु ॿिए मक़ाम ते फरमायो, सूरह हुजरात ऐं क़ुरान जी आयत ते गौर कजो त मुंहिंजे प्यारे पैगंबर जो मक़ाम छा आहे, शान छा आहे, अज़मत छा आहे। अहिड़ो माण्हू दुनिया में को ॿियो आहे? फरमायई या अय्युहल्लज़ीन आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ऐ ईमान वारो, तव्हां अल्लाह जे नबी जे साम्हूं पंहिंजा आवाज़ बुलंद न करियो, पंहिंजा आवाज़ मथे न करियो, ऐं जीअं हिक ॿिए सां वॾे आवाज़ में ॻाल्हाईंदा आहियो, मुंहिंजे पैगंबर सां न ॻाल्हायो, मतां तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि, तव्हांखे ख़बर बि न पए। हाणे सोचो, हाणे गौर करियो, दुनिया में कहिड़ो माण्हू आहे मूंखे ॿुधायो त टासा बि फलाणो माण्हू आहे जंहिंजे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदासूं त अमल चट थी वेंदा। हिकु माण्हू मूंखे ॾेखारियो, हिकु माण्हू ॾेखारियो जंहिंजे साम्हूं बुलंद आवाज़ सां ॻाल्हाइण जे करे अमल बर्बाद थी वञे। के साहबी जे साम्हूं न, वालिद जे साम्हूं न, उस्ताद जे साम्हूं न, वध में वधि तव्हां चवंदो दादा हिन खे आदाब ॻाल्हाइण जा कोन था अचनि, त पीउ सां कीअं ॻाल्हाइजे, उस्ताद सां कीअं ॻाल्हाइजे, वॾे सां कीअं ॻाल्हाइजे,
तव्हां वध में वधि ईअं चवंदो न त हिनखे आदाब ॻाल्हाइण जा कोन था अचनि, वॾे सिर थो ॻाल्हाए। पर अल्लाह जे नबी जो उहो मक़ाम आहे, जेकॾहिं को माण्हू वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो अमल बर्बाद थी वेंदा। ही क़ुरान करीम जी आयत आहे, ही कहाणी कोन्हे। इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह अज़ीम आलिम थी गुज़रियो आहे, शेखुल इस्लाम इब्न तैमिया जो शागिर्द। उनजो किताब आहे इलामुल मुवक्किईन, 7 जिल्दनि में अल्हम्दुलिल्लाह लाइब्रेरी मौजूद आहे। इहा आयत आणे इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह अज़ीम नुक़्तो लिखियो, गौर जे लाइक़ उहो नुक़्तो। चए थो मुस्लमानो गौर करियो, जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे नबी जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाए त उन जा अमल चट थी वेंदा। त गौर करियो, जेको प्यारे पैगंबर जो हुक्म ठुकराए उन जा अमल बचंदा। भेट करियो, तकाबुल करियो, वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण जे करे अमल बर्बाद। त जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे नबी जी नाफ़रमानी करे त छा उन जा अमल बचंदा? केॾी वॾी ॻाल्हि इमाम साहब लिखी आहे। इहा अल्लाह जे नबी जो मक़ाम। बुखारी जी रिवायत आहे, अबू सईद बिन मुअल्ला रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, आउं नमाज़ पढ़ी रहियो आहियां, तेसि ताईं अल्लाह जे प्यारे पैगंबर मूंखे आवाज़ ॾिनो, सॼो। मूं जवाबु कोन्हे, सोचियो त नमाज़ पढ़ा पियो, अल्लाह जे साम्हूं बीठो आहियां, जवाबु मूंखे नाहे ॾियणो। नमाज़ ख़तम करे आउं अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि हली वियुसि। मुंहिंजा अल्लाह रसूल हुकुम ॾियो, छा था फरमायो? पाण फरमाइनि था, अबू सईद, जॾहिं मूं तोखे पहिरियों दफ़ो सॾियो तूं मूंखे जवाबु छो कोन ॾिनो? चई अल्लाह जा रसूल, आउं निमाज़ में हुअसि, नमाज़ पढ़ी रहियुसि। पाण फरमाइनि, अबू सईद, छा तो क़ुरान कोन पढ़ियो आहे? अल्लाह फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम। ऐ ईमान वारो, जॾहिं अल्लाह ऐं उनजो रसूल तव्हांखे सॾे फौरन जवाबु ॾियो, तो ते फर्ज़ हो मूंखे जवाबु ॾिया। या प्यारे पैगंबर जो मक़ाम। नमाज़ जी हालत जे अंदरि में जेकॾहिं पैगंबर सॾे जवाबु ॾियणो आहे, छा मुक़ाम मूंखे ॿुधायो? अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जो खोलियो क़ुरान मजीद, अल्लाह ताला हिकु जगह ते पंहिंजे आख़िरी प्यारे पैगंबर जो शान बयान कंदे छा फरमायो? मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जंहिं माण्हू मुंहिंजे रसूल जी इताअत कई, उन तहक़ीक़ फ़क़त ताक़ीद लाइ आहे, ताक़ीद जे लाइ उन यकीनन अल्लाह जी इताअत कई। सिर्फ़ ईअं कोन चयाई त उन इताअत कई अल्लाह जी, यकीनन उन अल्लाह जी इताअत कई। फ़क़त अता अल्लाह, इहो शान के ॿिए उम्मती जो आहे। छा तव्हां चई सघो था डॉक्टर साहब ही फलाणो माण्हू हिन जी इताअत अल्लाह जी इताअत आहे को दुनिया में? इहो केरु आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं बुखारी जी हदीस जे शरह में अचे थी, पाण सुगरा फरमाइनि था, आउं सुतल आहियां, ॿ मलाइक आया। हिकिड़ो मलाइक ॿिए खे चवे थो त हिन हस्ती जो मिसाल पेश कर। ॿियो मलाइक चवे थो, हीउ त निंड में आहे, मिसाल कीअं पेश करियां, हीउ त ॿुधंदो ई कोन। ऐं सूरत हाल ईअं आहे न, पाण जॾहिं निंड में हूंदा आहियूं, जेकॾहिं को ॻाल्हाए पियो, पाण खे ख़बर त कोन पवंदी छा पियो चवे। मलाइक उहा ई ॻाल्हि कई, तॾहिं पहिरीं मलाइक छा जवाबु ॾिनो? चई तूं ॻाल्हि कर, छो? इन्नल ऐन नाइमतुन व क़ल्ब यक़ज़ान। ही को मामूली इंसान कोन्हे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नबी जी अख खे निंड आहे पर दिल सुजाग आहे। ॻाल्हि कर, पैगंबर ॿुधंदो। केॾो वॾो मक़ाम आहे। पोइ मलाइक चवे थो त हिकु बादशाह आहे,
उन हिकिड़ो सुहिणो महल तैयार करायो। जॾहिं महल तैयार थी वियो, हिकिड़ो माण्हू नुमाइंदो करे मोकिलियाई शहर वारनि तरफ़ त अचो महल जे अंदरि दावत में शरीक थियो। पोइ जंहिं दावत क़बूल कई सो महल में हली आयो, दावत में बि शरीक थियो। जंहिं दावत क़बूल न कई सो महल में बि कोन आयो, दावत में बि शरीक कोन थियो। त मलाइक उनखे चयो, ॿिए मलाइक खे, तो मिसाल त पेश कयो, पर हाणे हिनखे भञे बि ॾेखार, टोहे बि ॾेखार, सम्झाणी बि ॾे। तो उहो मलाइक चवे थो, हिते मुराद बादशाह मां अहकमुल हाकिमीन अल्लाह ताला जी ज़ात आहे। जेको महल उन ठारायो सो जन्नत आहे। जंहिं हस्ती खे दावत ॾेई माण्हुनि तरफ़ रवानो कयाई, उहो अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अल्लाह जे नबी जी दावत ॾिनी, जंहिं दावत क़बूल कई उहो महल में आयो, दावत में शरीक थियो, माना जन्नत में दाख़िल थी। जंहिं पैगंबर जी दावत क़बूल न कई, माना हुन माण्हू जन्नत में दाख़िल थियण खां इनकार करे छॾियो। मलाइक छा थो चवे, मन अता मुहम्मदन फ़क़द अता अल्लाह व मन असा मुहम्मदन फ़क़द असल्लाह मुहम्मदुन फ़र्क़ुम बैनन नास। अल्लाहु अकबर। मलाइक चवे थो, जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताअत कई, उन यकीनन अल्लाह जी इताअत कई। जे अल्लाह जे नबी जी नाफ़रमानी कई, उन यकीनन अल्लाह जी नाफ़रमानी कई। ऐं आख़िरी जुमलो छा चई, मुहम्मदुन फ़र्क़ुम बैनन नास। दुनिया जे सभिनी माण्हुनि में फ़र्क़ करण वारी जेकॾहिं शख़्सियत आहे, हस्ती आहे, उहो केरु, मुहम्मद रसूलुल्लाह। हक़ ते केरु आहे, बातिल ते केरु आहे, सच ते केरु आहे, कूड़ ते केरु आहे, तौहीद ते केरु आहे, शिरक ते केरु आहे, सुन्नत ते केरु आहे, बिदअत ते केरु आहे। फ़ैसिलो केरु कंदो, मुहम्मद रसूलुल्लाह। जंहिं इताअत कई अल्लाह जे रसूल जी, उन यकीनन इताअत कई अल्लाह जी। ऐं तव्हां ॾिसो, अहिड़ा मौक़ा क़ुरान में अचनि था, पाण क़ुरान सम्झी नथा सघूं जेसिताईं अल्लाह जो नबी न सम्झाए। कि माण्हू चवनि था न क़ुरान काफ़ी आहे। क़ुरान जेकॾहिं काफ़ी हुजे हा, अल्लाह पंहिंजो प्यारो पैगंबर छो मोकिलिया, छो मोकिलिया? रब्बुल आलमीन क़ुरान नाज़िल करे हुक्म ॾिया माण्हुनि खे त बाबा क़ुरान जी इताअत करियो। अल्लाह ताला छा फरमायो, व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िला इलैहिम व लअल्लहुम यतफ़क्करून। फरमाए पैगंबरी क़ुरान असां तो ते नाज़िल इन लाइ कयो आहे तां त तूं माण्हुनि खे सम्झाई। लितुबय्यिन लिन्नास जुमले ते गौर करियो। ही क़ुरान असां तो ते नाज़िल छो कयो आहे, माण्हुनि खे सम्झाई। इन मां छा साबित थियो त क़ुरान असीं सम्झी नथा सघूं जेसिताईं अल्लाह जो प्यारो पैगंबर न सम्झाए। ऐं तव्हां छा सिंधी ॻाल्हाइण वारा अरबी नथा सम्झी सघनि। अरबी ॻाल्हाइण वारा, हदीस आहे, क़ुरान करीम जी आयत नाज़िल थी, अल्लज़ीन आमनू वलम यल्बिसु ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइक लहुमुल अम्न व हुम मुहतदून। जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं ईमान सां गॾु ज़ुल्म जी मिलावट न कई, अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि जे लाइ अमन बि आहे, उहे हिदायत वारा बि। जॾहिं आयत नाज़िल थी, सहाबा परेशान थी विया, अल्लाह जे रसूल ढली आया। ॾिसो अरबी ॻाल्हाइण वारा, अरब क़ुरान जी आयत नाज़िल थी, असल मक़सद सम्झी कोन सघिया। चवण लॻा अल्लाह जे रसूल, अल्लाह ताला फरमाए थो जिन ईमान आंदो ऐं ईमान में ज़ुल्म जी मिलावट न कई। साईं असां मां केरु आहे जे कॾहिं न कॾहिं ज़ुल्म न कयो हुजे? केरु असां मां आहे? भला ॿियनि ते ठहियो, पंहिंजो पाण ते ज़ुल्म त कंदा आहियूं न। ॿियनि ते बि ज़ुल्म कंदा आहियूं, पंहिंजी जान ते बि ज़ुल्म कंदा आहियूं। केरु आहे जंहिं पंहिंजो पाण ते ज़ुल्म न कयो हुजे? सहाबा परेशान थी विया। छो त अॻिते अल्लाह ताला फरमाए अमन बि उन्हनि लाइ आहे, हिदायत वारा बि आहिनि जेके ईमान सां गॾु ज़ुल्म जी मिलावट न कंदा। अल्लाह जे नबी फरमायो सहाबा खे परेशान न थियो। इते ज़ुल्म मां मुराद आम ज़ुल्म कोन्हे। तव्हां लुकमान जो कोन ॿुधो आहे, इन शिर्क लज़ुल्मुन अज़ीम, बेशक शिर्क सभ खां वॾो ज़ुल्म आहे। हिन आयत में मुराद ज़ुल्म मजा शिर्क आहे। कंहिं सम्झाणी ॾिनी? मुहम्मद रसूलुल्लाह।
सहाबा समझी कोन सघिया। अरबी ॻाल्हाइण वारा क़ुरान खोलियो, सूरह तौबा, वद सलासतिल लज़ीन खुलिफू, उहे टे माण्हू जेके पोयां रखिया हुआ, जिन जो मामिलो मुलतवी कयो, उहे टे माण्हू जिन जो मामिलो मुलतवी कयो वियो। सूरह तौबा खोलियो। हाणे क़ुरान में किथे आहे टे ॼणा केरु हुआ, नाला छा हुआ, छो मामिलो हिननि जो मुलतवी कयो वियो? पूरे क़ुरान खे पढ़ो, तव्हांखे जवाब न मिलंदो। कंहिं तशरीह कई? मोहम्मद रसूलुल्लाह। जंगे तबूक जेका 9 हिजरी में लॻी, टे सहाबी सुस्ती जे करे वञी न सघिया। हिलाल बिन उमैया, काब बिन मालिक, मुरारा बिन रबी रज़ी अल्लाहु अन्हुम, टे ॼणा सुस्ती जे करे वञी न सघिया। अल्लाह ताला हिते उन्हनि जो ज़िक्र कयो आहे त उन्हनि ते धरती तंग थी वई, सुस्ती जे करे वञी न सघिया। नाला हदीस में आहिनि, सबब हदीस में आहे, क़ुरान जे अंदर कोन्हे। वही सोचियो, अल्लाह जो नबी न सम्झाए, क़ुरान सम्झी नथा सघो। तव्हां मां केतिरा माण्हू हूंदा जिन अॼु बि मच्छी खाधी हूंदी? बाज़ार में वञूं था, मुहाणे खां वठूं था, घणो करे मुयल हूंदी आहे, असीं ज़बह बि कोन कंदा आहियूं। जी सीर वाहिबी आहे, ज़बह कोन कंदा आहियूं, मुयल खणी ईंदा आहियूं। हालांकि अल्लाह छा फरमायो? इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, रब तव्हां ते हर मुयल शइ हराम कई, हर मुयल शइ अल्लाह तव्हां ते हराम कई आहे। मच्छी छो था खाओ? कंहिं तव्हांखे ॿुधायो मच्छी हलाल आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ हिल्लत लना मैततान व दमान, पाण सुगरा फरमाईंदा असांजे लाइ ॿ रत, ॿ मुयल शयूं हलाल कई वई, ॿ मुयल शयूं हलाल कई वयूं आहिनि, ॿ रत हलाल कया विया आहिनि। मुयल शयूं कहिड़ियूं? पाण फरमाइनि था, हिकु मच्छी, ॿियो मकड़। रत कहिड़ा? तिली ऐं जिगर, रत जा क़िस्म आहिनि, असांजे लाइ हलाल कया विया आहिनि। मच्छी मरी वञे तॾहिं बि हलाल, मकड़ मरी वञे तॾहिं बि हलाल। कंहिं तशरीह कई? मुहम्मद रसूलुल्लाह। अंदाज़ो लॻायो। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, जंहिं माण्हू मुंहिंजे रसूल जी इताअत कई, तहक़ीक़ उन ख़ुदि अल्लाह जी इताअत कई। ऐं खोलियो क़ुरान मजीद, अल्लाह ताला हिकु जॻह ते फरमाए थो, वमा आताकुम रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। मुसलमानो, मुंहिंजो रसूल जेकी कुझु ॾे उनखे वठो, जेकी कुझु ॾे, जंहिंखां रोके उनखां रुकिजी वञो, जेका बि शइ ॾे उनखे वठो, जंहिं शइ खां मने करे उनखां रुकिजी वञो। हाणे ॾिसो, हदीस रसूलनि जी तशरीह में सही बुखारी जी रिवायत, अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी, उन ॿुधायो हिकु दफ़े अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो, उन्हनि औरतुनि ते लानत आहे जेके पंहिंजे जिस्म ते ॾेंभूड़ियूं कढराइनि थियूं, जेके पंहिंजे जिस्म ते निशान कढराइनि थियूं ख़ूबसूरती जे लाइ। औरतूं कढराईंदियूं आहिनि न, सुई सां निशान कढराए उन मस भरींदियूं आहिनि, अॼु बि आहे, सुई सां निशान कढराईंदियूं आहिनि जिस्म ते। हाणे जदीद दौर अची वियो आहे, टैटूज़ अची विया आहिनि जॻह ते, जेके औरतूं पंहिंजे जिस्म ते ॾेंभूड़ियूं कढनि थियूं, कढराइनि थियूं, जेके पंहिंजे ॾंदनि खे ख़ूबसूरती लाइ छिडो कनि थियूं, जेके पंहिंजे वारनि में नकली वार लॻाइनि थियूं, जेके पंहिंजा भिरूं सना कनि थियूं, उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। कंहिं चयो अब्दुल्ला बिन मसूद, ऐं छा चयईं? अल्लाह क़ुरान में फरमायो, हिकिड़ी औरत उम्मे याकूब हली आई, उन दौर में औरतूं असांजी भेनरुनि जे लाइ हिन में सबक़ आहे, क़ुरान गौर सां पढ़ंदियूं हुयूं, क़ुरान जी तिलावत कंदियूं हुयूं, तदब्बुर कंदियूं हुयूं। चवण लॻी, अब्दुल्ला, मूं ताईं ॻाल्हि पइती आहे, तव्हां उन्हनि औरतुनि ते लानत करियो था जेके जिस्म ते ॾेंभूड़ियूं कढराइनि थियूं, पंहिंजे वारनि में नकली वार मिलाइनि थियूं, ख़ूबसूरती जा ॾंज छिटा कराइनि थियूं, या भिरूं पंहिंजा जेके आहिनि से सना कनि थियूं,
तव्हां चओ था त अल्लाह क़ुरान में लानत कई आहे। अब्दुल्ला मूं सॼो क़ुरान पढ़ियो आहे, मूंखे इहा शइ नज़र कोन आहे। मूं सॼो क़ुरान पढ़ियो पर मूंखे क़ुरान में इहा शइ नज़र कोन आई। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो तो क़ुरान जी आयत पढ़ी आहे, वमा आताकुमुर रसूल फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। त मुसलमानो अल्लाह जो नबी जेकी कुझु ॾे उनखे वठो, जंहिंखां रोके उनखां रुकिजी वञो। तो क़ुरान जी आयत पढ़ी आहे, इहा आयत पढ़ी अथई त पढ़ी अथई त पोइ यादि रख अल्लाह जे नबी इन्हनि ते लानत कई आहे। जेकॾहिं नबी लानत कई आहे माना अल्लाह जे हुकुम सां लानत कई आहे। इहो रब जो हुकुम आहे, छो त पैगंबर पंहिंजी मर्ज़ी सां कोन ॻाल्हाईंदो। ॾिसो सहाबी अल्लाह जे नबी जे हुकुम खे छा दर्जो त इहो क़ुरान में अल्लाह लानत कई आहे। या पैगंबर जो मकाम, छो पैगंबर खे जेकॾहिं नऊज़ बिल्लाह विचां को हटाए छॾे दीन इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो, दीन सम्झी कोन सघंदो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो अल्लाह ताला हिकु जॻह ते फरमाई फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजरा बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सूरह निसा फरमाई पैगंबर तुंहिंजे रब जो कसम इहे माण्हू मोमिन कोन थींदा। ला युमिनून जेके टे कम नथा कनि। गौर सां ॿुधजो, टे कम कहिड़ा? जॾहिं बि इन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ थिए फ़ैसिलो तोखां कराए। अॼु पाण इहो पहिरियों शर्त पूरो कोन था कयूं। केतिरनि मसलनि में असांजा इख़्तिलाफ़ आहिनि, नमाज़ में, रोज़े में, हज में, ज़कात में, निकाह में, तलाक में, अक़ीदे में। कॾहिं असां हदीस रसूल विच में आंदो? हदीस रसूल अचे थी त मञूं कोन था। मुंहिंजे मौलवी जो कौल कोन्हे, मुंहिंजे मुफ़्ती जो कौल कोन्हे, मुंहिंजे इमाम जो कौल कोन्हे। अल्लाह जा बाना तूं ॻाल्हि कहिड़ी थो करी? पैगंबर जे मुक़ाबले में, उन फरमान जे मुक़ाबले में के उम्मती जो कौल हलंदो? अहिड़ा किरोड़े उम्मती गॾिजी वञनि, मोहम्मद रसूलुल्लाह सां मुक़ाबलो नथा करे सघनि। किरोड़े उम्मती या मुंहिंजो प्यारो पैगंबर। पर ॿुधाईंदो हलां, तव्हां जिन इमामनि जी ॻाल्हि करियो था उन्हनि इमामनि मां के हिकिड़े इमाम इहा ॻाल्हि कोन कई आहे त अल्लाह जे रसूल हदीस खे छॾियो ऐं असांजो कौल वठो। चई न इमामनि जा कौल ॿुधाइबो अॻिते वधां थो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान में वॾो तादाद हनफी हज़रात जो आहे। उन्हनि किथे चयो आहे त हदीस रसूल मिली वञे त मुंहिंजे कौल जे करे हदीस खे छॾे ॾिजो, मुंहिंजे कौल खे वठिजो? किथे बि न। अल्लाह जो लखे रहमत हुजनि इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ते छा चयो? इज़ा सहल हदीस फहुव मज़हबी। सही हदीस तव्हांखे मिली वञे मुंहिंजो मज़हब सही हदीस आहे। इमाम साहब जो पाण खे आजो करायो, आजो करायो। क़यामत तेरी चवंदो मुंहिंजा रब मूं कोन चयो हो। ऐं केरु चई बि कोन थो सघे न, कंहिंखे हक़ बि इहो कोन्हे। पैगंबर जे मुक़ाबले में कंहिंजी ॻाल्हि हलंदी? इमाम साहब इनकार करे छॾियो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह छा चयो? मस्जिद नबी जे अंदरि सालनि ताईं दर्स ॾिनाई। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी क़बर मुबारक साम्हूं हूंदी हुई। दर्स ॾींदे हिकिड़ो जुमिलो चवंदो हो कुल्लु अहदिन युख़ज़ु मिन कलामिही व युतरकु इल्ला साहिब हाज़िल क़बर। चवंदो हो दुनिया जे हर माण्हू जी का ॻाल्हि वठबी, का ॻाल्हि छॾबी। क़ुरान हदीस मुताबिक़ हूंदी वठंदासूं, क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ हूंदी छॾींदासूं। पर हिन क़बर वारे जी का बि ॻाल्हि कोन छॾबी, इन जी हर ॻाल्हि वठबी। केरु चयो? इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह छा चयो? अल्लाहु अकबर। के माण्हू मसलो पुछियो, इमाम साहब जवाब में हदीस ॿुधाई त साइल चयो इमाम साहब तव्हां हदीस ॿुधायो था कि अल्लाह जा बाना छा थो सम्झी? इज़ा रवैतु अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम अकुल बिही फउशहिदुकुम अन अक़ली क़द ज़हब। जॾहिं अल्लाह जे नबी जी का हदीस पेश करियां ऐं उन मुताबिक़ फतवा न ॾियां, उन ॾींहुं ऐलान करे छॾिजो त शाफ़ी चढ़ियो थी वियो आहे। शाफ़ी जो अकुल वियो हलियो जो हदीस रसूल जे ख़िलाफ़ फतवा पियो ॾे। इहे असांजा इमाम हुआ,
चौथों इमाम अहमद बिन हंबल अल्लाह जी रखे रहमत हो जाए छा चई वियो मन रद्द हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फहो अला शफा हलकतिन जेको प्यारे पैगंबर की का बि हदीस रद्द करे तो वो तबाही जेका खड है तेजे किनारे ते बीठल है सिधो वञी किरंदो खड में तबाह थी वेंदो। ये चार इमाम अंदाज़ो लगायो हर इमाम छा चयो तव्हांखे इताअत कंहिंजी करणी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सां। अल्लाह ताला फरमाए इख्तिलाफ थी पवे मोटायो अल्लाह दा मोटायो अल्लाह जे रसूल दा फैसलो करायो प्यारे पैगंबर खां ऐं तव्हां ॾिसो सहाबा ईअं ई कंदा हुआ इख्तिलाफ पैदा थींदो कंहिंखां मसलो हल कराईंदा हुआ अल्लाह जे नबी खां पैगंबर वफ़ात करे विया त हदीस रसूल खां। केतिरा मिसाल आहिनि हिकिड़ो मिसाल ॾियां सही बुखारी जी रिवायत हिकिड़ी औरत जो घर वारो गुज़ारे वियो हमल सां हुई औरत हमल सां हुई हामिला हुई उन जेके वफ़ात खां पोइ ग़ालिबन ॿिए ॾींहुं उन ॿार ॼणियो। हाणे मसइलो पैदा थियो त औरत जी इद्दत अञा आहे या ख़तम थी वई ॿियो निकाह करे सघे थी या न। ॾिसो न क़ुरान में अल्लाह ताला छा फरमायो आहे जेकॾहिं औरत जेको आहे उन मुड़ुस गुज़ारे वञे 4 महीना 10 ॾींहं उनजी इद्दत आहे। घणा महीना 4 महीना 10 ॾींहं। हाणे हिन औरत जो मुड़ुस गुज़ारे वियो हुयो हाणे मसइलो पैदा थियो अल्लाहु अकबर उन टाइम ते हिकु सहाबिया ग़ालिबन सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा ही उन जवाब ॾिनो अल्लाह जे प्यारे पैगंबर ज़माने में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो उनजी घरवारी हमल सां हुई 15 ॾींहंनि खां पोइ ॿार ॼाओ अल्लाह जे नबी फरमायो इद्दत ख़त्म थी वई चाहीं त ॿियो निकाह करे सघी थी। अल्लाहु अकबर के ॻाल्हि टोड़ी प्यारे पैगंबर हदीस प्यारे पैगंबर हदीस। ॿियो मिसाल बुखारी मुस्लिम जी रिवायत शरियाई मामला ॼाण हुअणु घुरिजे चवंदा आहिनि शरा में शर्म कोन्हे जेकॾहिं तव्हां मसइला पेश न कया माण्हू अणॼाणाई में गुनाह कबीरा बि करे वेंदा।